अदी हाणे कीअं ॻाल्हि कयां कहिड़े मुंहं सां ॻाल्हि कयां अदा हाणे जेको इहो मोह अथई इन सां ई खणी ॻाल्हि कर भला चङी ॻाल्हि जे लाइ या चङे कम जे लाइ तोखे चङो मोह त मिली कोन सघंदो पोइ इन ई मनहूस मुंहं सां खणी ॻाल्हि कर अॻ में माईअ खणी ॾिनो आहे जे हक़ीक़त जी ख़बर पियसि त अञा घणो होशियारो कंदी छा पियो सोचे अदा छा थो सोचे चयो मैं त जंहिं मक़सद जे लाइ आयो असां खणी ॻाल्हि कर हींअर मां वञा थो वरी ॿिए दफ़े ॿुधाईंदोमांइ वञे थो त वञी धूड़ पाए बाक़ी हाणे ॾिसे छा थो पियो वञे थो जा विझां को सोटीअ में हथ अम्मा ॻाल्हि समझ में आई अड़ी अमर कहिड़ी ॻाल्हि सम्झ में अचे माण्हुनि जी त ख़बर ई कोन थी पए पई मथां हिकिड़ी मन में बि हाणे कीअं ख़बर पवे अने ने गुनाह कर दिया पूरे तो मुतबदिया ताई वत तो गरद में गिरन तो बचाया तो मुझा पैसा खादा आहिनि उहो मां दां खणी वियोसि अदे दे दा के मर्द मासू के दी बिया तू वदी तो उत के दाऊ दी तो खबर ना है मां तो खुद ही बाजू आ के तो मते ते चली तो खुद कदो बाय खुद अबा हाणे खणी नाराज़ न थी अॻिते खणी तोखों सवाइ घर कोन वेंदासीं चंगो तद कोन ता खबर तुझा दोकर तद गुलाकत ये बुध ये दोकर कदा ते खर्ची त कराए वनी तो ऐं माईअ जन्नत मूंखे सफ़ा तबाह करे छॾिया तबाह इहा त मां रही सघे ज़रूर ॾींदुसि अरे हल कोन ता खबर दोकर हल तद जा जाने छॾ वे सके ता तो जे वे सके खबर ही कोनी असा वरा खूनी बाजू त कुत्ते कया तो कई भाई वे सके वे बुधे कोन तो अदा जी घर आयो आहे घर में ही बैठो आहे अवेले सवेले कदी बाहर वन कदी जमीनन ते कदी औताक ते तू घर में वेही बेजार नथो थे गाल बेजारी जी ना है अदी मुंजी भी दिल चे थी जमीन ते वणन जी पर सोचा तो हाकिम खान गलत मतलब न कढे हाकिम खान छा भी सोचे तू उनके छड़े दे तू पांजे लाए सोच हाकिम खान जे गाल ते नाराज थे तू उनते जोर रख जोर तू इहो सोच त हाकिम खे तो किए भजाए कढूं ठीक है दी जेतरो हाकिम खान जो चैन सुकून घर में तो बर्बाद कयो है घर खां बाहर हाकिम खान जो चैन सुकून मां बर्बाद कंदस मां अदी मां भी घर में वेही बेजार थी वई आया जेकने इजाजत दी तो सोनिया के वठी गोठ घुमी अचा केड़ियों इते बाजारियों लगल आहिन जो तू घुमण वेंदी बाजारू त नाहन पर जेके नवा लडे अची बैठा आहिन उनन जा घर त ॾिसी इंदस ना इहे पांजे घर में तोखे पैर भी न रखण दींदियो सोनी सदको रे सियाणी सोडो 100 वार सदको हाणे मूंखे ख़बर आहे त तू जेको 100 वार सदको थींदे वक्त आयो न थी ॾेखारींदो मां रे सियाणी जेकर तहां इजाजत दियो त नंढी रे सियाणी के गोठ घुमाए जा हा दी मां ऐं सोनी गोठ मां चकर ॾेई शाम जो मोटी ईंदिसे अॼु देर थी वई आहे सुभाणे नेरन करे निकरी वञजो सोनी सदको वञे वारे सियाणी केड़ो विलायत था वञू जो देर थी वई आ घर जो कम रुलियो पियो आहे तू वनी घर जो कम कर सुभाणे वञजो सोनी सदको वञे वारे सियाणी हींअर थी कम करे वठा अदी मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे मिलाया भंग में रंग तू रुगो खबरूं कंदो रहंदे हाकिम खान कुंवार वठी अची असां जे मथां राज कंदो राज जॾहिं हाकिम खान खे औलाद थींदी नी त दिलावर खान जो सॼो प्यार उन जे औलाद मथां थी वेंदो इन खां अॻु में जो हाकिम खान पणजी अचे पहिरां ई हाकिम खान खे हितों भॼाए कढण जी तरकीब सोच ठीक आहे दी त पोइ मां राति ॾींहुं इहो ई सोचींदुमि त कीअं भंग में रंग मिलाइजे हुकुम कर बादशाह अदरा जो घुरायो अथव हकीम दोस्त जो न्यापो आयो हुयो इने जे करे तोखे तकलीफ़ ॾिनी हुकुम कयो कंहिंजो मौत आयो आहे असद हकीम असद जो मौत आयो आहे मौत घर में ही दफन करे चऊंसि उनखे केले हिते वठी अचो त मां पुछा कयांसि त उन अहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे जो मुंहिंजो यार उन जे मथां डमिरजी पियो आहे वारनि में हथ विझी इते ई तो केले खणी चांसि पहिरियां कुर्ब ऐं प्यार मां सम्झाइजांसि
ऐं चइजांसि त वारिस ख़ान घुरायो अथई। जेकॾहिं न मञे त पोइ ज़ोर ज़बरदस्ती कजांसि ऐं जेकॾहिं रड़ियूं करे त हुनजी ज़बान कटे छॾजांइ। ठीकु आहे बादशाह, चंद घड़नि खां बाद में असद जो लाश तुंहिंजे कदमनि में हूंदो। अचो मूंसां। कीअं आयो हाकिम? रईस घुरायो अथई। केरु त आहे? उहा त रईस खे ख़बर हूंदी। ठीकु आहे, पोइ मां सुबुह सां मिलंदुसि। सुबुह जो न, हींअर जो हींअर। चङो ठीकु आहे, हलो हलो। उथ। केरु त आहे? हा केरु आहे तुंहिंजो शिकार कोन कंदासूं, अलॻ में थी। बादशाह, ही असद हुकुम कयो, हाणे असांखे छा करणो पवंदो? असद तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, कूड़ त न हणंदे? न रेस, तव्हां साईं कूड़। पोइ इहो ॿुधाए त तूं पंहिंजे दोस्त रुस्तम जी कहिड़ी मदद पियो करीं? रेस, रुस्तम खे हिकु ॿ चकर कारतूस हथ करे ॾिना। ऐं ॿी का मदद? रुस्तम जे दोस्त महमूद जी ज़मानत करायमि, जेको पुलिस मुक़ाबले में ज़ख़्मी थी पियो। हिन खां अलावा अञा ॿी का मदद? न, अहिड़ो को कमु चयो कोन अथई। जेकॾहिं चयईं त दोस्तनि मथां सिर बि कुर्बान कंदुसि। चइबो त तव्हांजी वॾी यारी आहे। जी रेस। असांखे हिकु लाश हथ आयो आहे ऐं सम्झूं था त तव्हांजे दोस्त रुस्तम जो हूंदो। छा? रुस्तम जो? वधीक तव्हां पाण वञी सुञाणप कयो। हकीम, तुंहिंजी लाश ॾेखारियसि। हलो मूंसां। लाश किथे आहे? हकीम किथे आहे लाश? अञा त लाश ज़िंदा आहे, पर हाणे हुनखे मन जो रूप ॾींदासीं। भर कलमो असद, भर कलमो। न हकीम न, तव्हां एॾो वॾो धोखो मूंसां नथा करे सघो। जॾहिं रेस सां धोखो करे सघी थो त पोइ असां में कहिड़ी चङाई जी उमेद रखे सघी थो? न या न। अरे वठो। अरे हेॾे गुंद था वठी तो ज़ूपोस माज़ू घुमाईंदो। पहले हुते को ख़बर है ते केरे? अरे ख़बर आहे तूं घणो ताऊ को नथी। तो मूंखे जेल मोकिले इहो सम्झो त मां मज़ी विधसि न, पर असां वॾा कूदी बाज़ू। असां जेल काथे आयो, असांखे जेल जी परवाह न आहे रही। पर अॼु इहो ओपरो माण्हू ॾिसी मूंखे पक थी आहे त तूं हिन ॻोठ जो दुश्मन सॼस दाई गुंदरा, सॼस दाई। अरे तो ख़बर न आहे त मां केरु आहियां। अरे तूं विच में इहो टपो न दे त ॼाए न कुत को ताऊ को थी मोतबर। सम्झां थो त भंग में रंग मिलाइणो पवंदो, ईअं न मिलंदो। अरे हल तूं भंग में रंग छा मिलाईंदे? मां लस्सी में खीर मिलाए धोधो करे छॾींदो भाई, धोधो पोइ वटि हीअं कंदो। अरे तूं तो सोडे रस्ते रोक करें। अरे दे तो कूदी माज़ू ते हथ कयो आहे, तूं दादियो माज़ू थी असांजे ॻोठ में अची असां ते हथ थो खसी। अरे माज़ त कुत को त ॼाए, कुत कया कुत। अञा नथो मुड़ी? हाँ हल दे वसी मूंखे तूं माज़ी चोती कुती कदई। मां जेल मां थी आया, मूंखे जेल जी नाहे परवाह। ते खून अॻिते थियल आहिनि, हिकु त तोखे करे पोइ साॻियो जेल में हलियो वेंदुसि। तूं मुंहिंजो खून कंदे? सोठा छोड़ सोण। अरे तूं परे थी विच तो गुजरा, तूं परे थी हथ त ॼांसि ज़मज़क। अञा नथो मुड़ी? मां चवां हले तो हल। मार भरी दिल ते मार, तूं भली कुझु बि चओ, पर मां हितां हज़क सुधा हटा दूंसि। मोल वठेस। अरे रे मुर्दा नहीं। अरे रे अरे गुंदड़ा छल को पेट फाटई, मुझे गरीब मासूम बचड़े के तो मारे पियो। को हया शर्म अथव
चाची ये तो कोती को इदी पैसो मल्ले दी उदी दी पोवसी ही आयो कोई रोक पंहिंजे छोरे खे समझाए त वॾनि जो अदब करणु सिखे तो बांदर वॾनि जो अदब कयो आहे जो हे तुंहिंजो अदब करे सोटा ॻाल्हि ॿुध ॻाल्हि घाटे खां चढ़ गई निकर त भॼूं भॼ त भॼूं आज कुछ ना इते पूजो मुकाबलो थींदो मुकाबलो आहे छा थियो दी अरे जन्नत खैरा जे सर ॾेखारो हुजे छेतो थियो आहे अचे दर ते थोरो असांखे ॾाढ़े भाई ज़बान संभाले ॻाल्हाए वधीक ॼाड़ी न हण खैरा जे सर ॾेखारो हुजे अॼु तो सां उहो ई हशर कंदासीं हा जनी अॼु त मदद कराए हुकुम कर खैरी हुकुम कर करणो छा है तू ॿुधा त सही छा वरी छा करणो आहे खाणो मिटीअ जा बुक करे मोए जो बूथ धूड़ तक ख़बर पएसे भॼ सोटा खान भॼ ॻाल्हि घाटे खां चढ़ गई उधर ते खबरदार कहीं भी भजन जी कोशिश कई तो कुतर कुतर कदो मां कुतर अड़ी जन्नत इसे चाथी खैरा जे सर ॾेखारो हुजे कर भेज भिटाई त जो हिनन खे त चङी तरह अखर सेखारियो त कीअं औरतुनि जी इज़त कबी आहे मां चवां थो जेकॾहिं पंहिंजो ख़ैर घुरो थियूं त मूंखो हटो परते हटो न मूंखो हटे परे त पी तुनी मोई त सबक बाबा साईं भॼ त भॼूं माया रंग च भंग मिलाई उधर ते मोलू इन्हनि सां जेको न हाणे मां हशर कंदुसि दुनिया ॾिसंदी दुनिया बाबा साईं और तां को सां की करे सुमो उधर ते मोलू हाणे तूं वेही तमाशो ॾिसजांइ त सोडा खान कीअं थो भंग में रंग मिलाए बाबा साईं भंग ते रंग करूं अॻु इहो तो सोच त को दुका ॻोल्ह अपना रंग त साफ़ करूं उधर ते रुस्तम तमाम बुरी खबर है छा थियो पिरल छा थियो असद मार जियो रुस्तम छा हाँ रुस्तम इहा कहरी कार्रवाई कहीं कई का भी खबर नहीं थी रुस्तम बस अफवाह ॿुधण में आया कहिड़ा अफ़वाह आहिनि ये अफवाह आहिनि त असद जे घर में चोर पिया ऐं असद सुजाग थी पियो न पिरल न मूंखे नथो लॻे पिरल त को असल वाक़ियो ईअं थियो हूंदो हाँ रुस्तम ये कम वारिस खान जा हूंदा तूं एतिरी ख़ातिरी सां कीअं थो चईं असद रुस्तम खान जी मदद कंदो ऐं हाकिम खान वारा कॾहिं बि न चाहींदा त रुस्तम जी मदद करण वारो जहिड़ो हुजे इहा सॼी ख़बर उते पहुती हलो त असदरी फातिहा करे अचूं ऐं वारिस खान सां बि मिली अचूं ॾिसूं त उहो कहिड़ो थो ख़बरूं करे ये 75 यो सोचो थी कॾहिं त हे वेले वेले त 5-8 मानियूं तुंहिंजे लाइ अचनि काथऊं थियूं बाज़ी पोज़ी वा असे इहा ख़बर न हूंदी पर थोरो ॿुधाए त सही या ज़बरदस्ती पचा ॿियो किथां तूं अचां अरे हेॾे पचाए त तो वारी इहा रहमत थी पर इहो ॿुधाए त इहो अटो काथऊं थो अचे बाज़ी वा पोज़ी वा मां को अटो तो खावां जो वता गोली तो दा अटो किथां तो थे मां त मानी तो खाना यो ज़मत देख बस पोज़ी भला बता थी विया जा मां पता ला हां अरे भाई हाथ हो करे बाबा ते तो बता तो अमा सरे मानी तो पर खाइण देस करा जे सर दे खैर होजे हे अटो नथो खाए हे खेड़ा थो खाए छेड़ा तॾहिं अटे जो हिसाब नथो रखी सघे पियो अरे बुढ़ी मरो भला इन गाल ते मारो लाज़िम हो जा तू कदी बुधाया तो सुबह से मां निकली पा गोले चाहता तो किथा तो अचे कुछ थे को तो खैरा जे सर दे खैर होजे अमर हां तहां ही हिन छोरे खे समझायो से न त हे मुंहिंजे हथों मरी पवंदो मुंहिंजे हथों वधी का खून दे पादत के बख्श नथी कैसी बचाया तू हाणे बार नहीं बार बास दा तो वधी केरो पोदो आ अञा त बी शादी कर छा चई ना तो बस ये ना मड़ना हे कोन सुधरंदो
जैसी तई का लठे हथ करे हथ में कया तो मां हिन जा पासरा जो सिधियो क्या ना बोली लत कर दी जरूरत ना है हुकुम कर छा करवा के जो सिसी का दान करवा असा वाला कूदी बाजू कूदी अदा जेकॾहिं तूं थोरो न घणो कमकार कंदे त अम्मा मथां भार हल्को थींदो इन जे करे अम्मा तोखे सम्झाए पई ओ मुझी अध दी बेंद दी ओ ये सिधी गाल कर बाकी आ पोजियो यो तरीको आ तो किता तो दी मानी कितो तो काई चेदा तो काई बना तो काई आ फे ये दी तो असा वदा कूदी बाजू चङो चङो हाणे घणी ॼाड़ी न हण जेको कुझु अम्मा सम्झाए थी कन ॾेई ॿुध हा साईं हाणे पोजी असांखे सम्झाईंदी वाह ज़ामत वाह असां पोजी खां वियासीं कहिड़ा जेसर ॾेखारियो हुजे हे ईअं न सम्झंदो जेसी ताईं छोटी साण न हूंदी ज़ामत पोजी बताल थी जोकी से हाणे हिकिड़ो बि लफ़्ज़ वात मां कढियो थी न त गोॾा कुटींदी साईं गोॾा अम्मा तूं बि खणी ॿुधाएसि त हो छा करे बाक़ी मार मां कोन सुधरंदो अड़ियो मड़ी इहो ई त सम्झायांसि थी इहो ई सम्झायांसि थी पर हे हिकिड़ो लफ़्ज़ बि ॿुधण जे लाइ तयारु न आहे पाण खे वॾो दाना थो सम्झे को घटिया छा हाणे ॿुधंदो अम्मा ॿुधंदो सभु कुझु ॿुधंदो ॿुधाईंसि त छा करे अबर सॼी दुनिया मथे थी कमाईंदी हे वेठो आहे खट ते चढ़ियो मानीअ ॿार जेकॾहिं छो लड़ाई रधे थालड़ो मथे ते खणी वञे न त बि शाम ताईं 100-150 कमाए अचे पर न ठीकु आहे अम्मा सुभाणे खां वठी हिनखे छोला रधे था ॾियूं त वञी खपाए मां वरी छोला हा हाणे ॿुधाए छा थो चए ज़ामत सम्झाई से यो ला हथ लाहे वात तूं फाट वात सां फाट ओदा गालाया तो धक दिए से ओ वरी फाट हेॾे मुंह कर हाणे ॿुधाए छोला खपाईंदे बाबा मां घर जो खटू खपाए तो मुझी तो आजो को दी जात चा दे ॿुधाई घर जो खटू खपाईंदो अरे ज़ालिम तूं कुझु कोन करे नहीं तेरा तो खटा खपाईंदा पूरा में के नहीं बता दे ना पता ना अब भाजी पूछ ले तक चली आजा पूछ तो ले से जो कना भूंगा वाह इतने छेड़ू खपे हुआ कुछ आता है आजा सजाऊं ना कर दे न मोड़ते मानी जे आसरे ते के तो मार खाए उठी भजे न तो मां काडे बदलो हिनखे मां भॼण ॾींदसि जेसी ताईं सही सां कम ते न वेंदो न मां हिनजी खल भरे ॾींदसि गाला में असां दौड़ तो